100% पो साथू डिनाई अवल पीरिया ते कलमो पढ़ाई 100% पो साथू डिनाई के रुकंदो इनकार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार सचो सचो अबू बकर सहाबी सचो सचो अबू बकर सहाबी निर्मल जो निर्वार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार गार में नाग पयो डंग लगाए गार में नाग पयो डंग लगाए पेरो न प्यो पोइते हटाए ऐन कई इजहार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार सचो सचो अबू बकर सहाबी निर्मल जो निर्वार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार अबू बकर सिद्दीक जी न्याणी आयशा आयशा नबी सरदार जी रानी वहाँ जो रिश्तेदार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार सचो सचो अबू बकर सहाबी निर्मल जो निर्वार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार तैसा कंदा सच्चा सुनी हिन प्यार। ये तवाजे सामो खतीब